अमेरिका जो नओं सदर केरु थींदो? सदर डोनाल्ड ट्रंप ऐं जो बाइडन में कांटे जो मुक़ाबलो आहे। सदारती चूंडनि में वोटनि जी ॻणप वारो अमल जारी आहे। हिन वक़्तु जो बाइडन 218 ऐं डोनाल्ड ट्रंप 148 इलेक्टोरल वोट हासिल करण में कामयाब थी वियो आहे। अमरीकी सदारती चूंड जे लाइ पोलिंग जो अमल मुकमल थियण खां पोइ मुख़्तलिफ़ रियासतुनि में वोटनि जी ॻणप वारो अमल जारी आहे। सदारती उम्मीदवार जो बाइडन 218 ऐं डोनाल्ड ट्रंप 148 इलेक्टोरल वोट हासिल करे वरिता आहिनि। कैलिफोर्निया मां जो बाइडन खे कामयाबी मिली आहे। बाइडन 55 इलेक्टोरल वोट, जॾहिं त फ्लोरिडा मां डोनाल्ड ट्रंप 29 इलेक्टोरल वोट हासिल करे बाइडन खे शिकस्त ॾिनी आहे। अमरीकी मीडिया मूजिबि वाशिंगटन डीसी, मैरीलैंड, वर्मोंट, मैसाचुसेट्स, न्यूजर्सी, डिलेवेयर ऐं कैलिफोर्निया में बाइडन खे सरसी हासिल आहे। फ्लोरिडा, इंडियाना, ओक्लाहोमा, किनिटकी, वेस्ट वर्जीनिया ऐं डोनाल्ड ट्रंप कामयाबी मानी आहे। सदारती उहिदे ते कामयाबी लाइ 270 इलेक्टोरल वोट हासिल करण लाज़मी आहिनि, जॾहिं त अमरीकी ऐवान नुमाइंदगान में डेमोक्रेटिक्स जी अक्सरियत बरक़रार रहण जो पिणु इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। होरां वाशिंगटन में व्हाइट हाउस साम्हूं ट्रंप जा मुख़ालिफ़ गॾु थी विया मछरियल माण्हुनि हंगामो बि कयो आहे। पुलिस कुझु मछरियल माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी पिणु कोशिश कई आहे।